जाखोड़ मंजूर अहमद तूफ़ानी साहब जी जाखोड़ है जिन्होंने इताद छायो इताद में असां बंगलानी क़ौम जा घणाई वसाइल घणाई मसला जेका आहिनि उहे हल थींदा असांखे ॿधी पैदा थींदी तमामु असीं इन में मुंहिंजो दिलि ॾाढो ख़ुशि आहे त असां घणेई बिरादरी जेका असीं हिक ॿिए खे न बि सुञाणींदा हुआसीं इताद जे तरफ़ां असां हिक ॿिए खे सुञाणंदे आया आहियूं हिक ॿिए जी असीं ताक़त पैदा थिया आहियूं आऊं इताद खे बंगलानी बिरादरी खे हिकिड़ो पैगाम ॾींदुसि सभ खां पहिरीं ॻाल्हि इहा त असीं बलोच बिरादरी आहियूं असां में जहिड़ा वॾा फसादी छॾे कलम जे ज़ोर ते पंहिंजा मसइला मसाइल हल कराइनि कानून जे ज़ोर ते पंहिंजा मसइला मसाइला हल कराइनि मोहबत जाखोड़ींदा वाखोड़ींदा रहनि। तमामु शुक्रगुज़ार आहियूं।